अस्सलामुअलैकुम नाज़रीन। प्रोग्राम मुझे बालकपण सां गॾु आहियां इरफाना। नाज़रीन, मशहूर ड्रामा नवीस अज़ीज़ किंगराणी अॼु असांजी मेहमान शख़्सियत आहिनि। अज़ीज़ किंगराणी पंहिंजे अदबी सफ़र जी शुरूआत त कहाणी जे लिखण सां कई ऐं पाण शाइरी कई अथनि। पाण तहक़ीक़ जे हवाले सां काफ़ी कमु करे चुका आहिनि, पर संदन वजाए शोहरत घणे कंदड़ संदन ड्रामा नवीसी रही आहे। पाण 1990 खां PTV ते ड्रामा लिखंदा रहनि था। उन खां अलावा KTN ते ॻाढ़ी, ख़ाली हथ जहिड़ियूं मशहूरु सीरियल लिखी चुका आहिनि। सो कंगराणी साहब, आउं तव्हांखे KTN पारां पंहिंजे हिन प्रोग्राम में भली का चवां थी। ऐं ॿियो त असां तव्हांजा थोरा ताब आहियूं जो तव्हां असां सां कचहरीअ लाइ हिते कही आया। तव्हांजी महिरबानी, तव्हां मूंखे मौक़ो ॾिनो। अच्छा अज़ीज़, असांजो हीउ जेको प्रोग्राम आहे उन में असां तव्हांखे तव्हांजे बालकपण जूं यादूं शेयर करणु था चाहियूं पंहिंजे व्यूअर्स सां। त सभ खां पहिरीं असांखे इहो ॿुधायो त तव्हांजो जनमु कॾहिं थियो ऐं कहिड़े सिंध जे कहिड़े शहर में थियो? मुंहिंजो जनमु 1958 में सिंध जे ख़ासि तौर ते काछे जे इलाइक़े जे हिकु नंढड़े ॻोठु हाजी माणिक किंगराणी में थियो, जेको जोही जे निहायत लॻ आहे। जोही बुनियादी तौर तारीख़ी हवाले सां असीं ॾिसूं था त सुफ़े हस्ती ते इन जी जेका तारीख़ रही आहे उहा राय घराणे खां वठी रही आहे, छाकाणि त जोही ऐं काछे जे इलाइक़े में ख़ासि तौर ते जेके ॿुधमत जा आसार आहिनि या उनखां अञा बि क़दीम आसार आहिनि, उन्हनि आसारनि जी बुनियाद ते आउं इहा ॻाल्हि कई आहे। मुंहिंजो जेको ख़ानदान आहे उहो बुनियादी तौरु उच्च शरीफ़ खां आयल आहे, जेको मुंहिंजे अंदाज़े मुताबिक़ मुग़लनि जे पछाड़के दौर में माइग्रेट करे हिते आयो आहे। बुनियादी तौरु जेकॾहिं असां जनरल ॻाल्हि ॾिसूं था त असांजे सिंध जी बहराड़ीअ जा ॻोठ या उन्हनि ॻोठनि में रहंदड़ माण्हुनि जो जेका साइकोलॉजी आहे, जेको पस मंज़र आहे, उहो रिवायती ऐं आम आहे। मां सम्झां थो त घटि माण्हू हूंदा जंहिंजो इन साॻे नमूने सां उन्हनि जी ज़िंदगीअ जो आगाज़ या ज़िंदगी जो बिल्कुलु आहे, पर हिकिड़े हर फ़र्द जी हिकिड़ी पंहिंजी जेका अलॻि शनाख़्त ठहे थी, हिकिड़ी उहो उन किथे न किथे उहा डिफरेंस आहे जेका उन फ़र्द खे पंहिंजी शनाख़्त ॾिए थी। बिल्कुलु सही आहे, पर मां उन हवाले सां इहो थो चवां त उन ख़ानदान में मुंहिंजो जनमु थियो जेको बुनियादी तौरु पंहिंजे पसगिरदाई में हिकिड़ो निशांबर ख़ानदान हो। पंहिंजी ज़मीनूं, पंहिंजी उथी वेठी ऐं राज जे हवाले सां उन घर में जनमु वठण वक़्तु मां इहा 1958 चयुमि, मां अॻु में ॿुधाए चुको आहियां त 1958 में ख़ानदान जे पस मंज़र जे हवाले सां मुंहिंजा जेके नानाणा आहिनि उहे बिराहवी मेंगल क़बीले सां तालुक़ु रखनि था ऐं उहे खुज़दार ज़िले जे वड शहर जा आहिनि। इहा हिकिड़ी अजीब जी, मां हूअं त ॿोलियुनि जे हवाले सां मूंखे बलोची ईंदी आहे, बिराहवी ईंदी आहे, सराइकी ईंदी आहे, नंढपण खां वठी जेका आहे सा मुंहिंजी सराइकी हाणे मां हींअर चवंदुसि मदर टंग मुंहिंजी सिंधी आहे, पर हूअं माउ जी ॿोली जेका आहे उहा उन लिहाज़ सां उनजी ॿोली बिराहवी आहे, उहा जेका मूंखे ईंदी आहे। तव्हां केतिरा भाउर भेनर आहियो? असीं 4 भाउर आहियूं ऐं 3 भेनर आहिनि। अदा जे लेखक हुजण जे हवाले सां मूंखे फ़ख़ुरु थींदो आहे, कॾहिं कॾहिं ईअं थींदो आहे त आउं अदा जे हवाले सां सुञातो वेंदो आहे त मूंखे रियली ॾाढी ख़ुशी थींदी आहे। पर हिकिड़ी आहे त आउं जॾहिं KTN ते आयो आहियां, अदा जूं शयूं चेक कंदो आहियां, ॾिसंदो आहियां, वॾे में वॾी इहा कोशिशि कंदो आहियां त अदा जी ग़लती कढां, पर हिन वक़्तु ताईं 2-2.5-3 साल थी विया आहिनि नाकाम रहियो आहियां। अदा तबियतुनि जे हवाले सां ॾाढो शफ़ीक़ हूंदो आहे, असांखे प्यारु कयो अथसि जेके बि आहियूं। शायदि अदा पंहिंजी ज़िंदगी में जेके तकलीफ़ूं ॾिठियूं आहिनि, अदा जी इहा कोशिशि रही आहे त असांजी हर नंढी नंढी ख़्वाहिश पूरी करे ऐं असांखे माना का बि तकलीफ़ न ॾिए। अदा जी हिकिड़ी वॾी जेका मूंखे ॾुख थींदो आहे या आउं अदा खां जेका शिकायत कंदो आहियां अक्सर, अदा चिड़ंदो न आहे, मारींदो न आहे, पर उहो ख़ामोश थी वेंदो, ॻाल्हाईंदो न आहे, ऐं इहा वॾे में वॾी सज़ा हूंदी आहे। एहतिजाज करण जो अदा जो इहो अंदाज़ो आहे, जेको अनोखो तरीक़ो हूंदो आहे, ॾाढो डिस्टर्ब कंदड़ हूंदो आहे। मां चाहींदो आहियां त विढ़ी पवे, ॾाढी मार कुट कढे,
पर उहो ईअं न कंदो आहे, पर उहो ख़ामोश थी ॻाल्हाइण छॾे ॾींदो आहे। मूं जॾहिं खां अखियूं खोलियूं आहिनि तॾहिं खां लगातार अज़ीज़ खे लिखंदे पढ़ंदे ॾिठो आहे। उहो असांजी फैमिलीअ खे अॻिते आणणु ऐं सुधारण जी बि सख़्तु महिनत शामिल आहे उनमें। अज़ीज़ असांखे ॾाढो प्यारु ॾिनो, पंहिंजे औलाद वांगुरु ताते निपाइणु समझदार बनाइण जी वॾी में वॾी उनजी कोशिशि रही आहे। अज़ीज़ असांखे ॾाढो प्यारु औलाद वांगुरु प्यारु ॾिनो आहे। बाबा साईं प्यारु कंदड़ माण्हू आहे। असांखे कॾहिं जॾहिं चवंदो आहे त रुॻी माना पढ़ो, असां ग़लती कंदा आहियूं, बसि असांखे सम्झाईंदो आहे बाबा साईं ब्यूटीफुल आहे, ख़ूबसूरत आहे। असांखे इहो फ़ख़ुरु आहे पंहिंजे पीउ ते। असांखे कॾहिं बि कंहिं शइ जी कमी महसूसु न थींदी अथसि ऐं न ई अलाह कंदो ईअं थींदो। जेको असां कुझु बाबा साईं खां घुरियो आहे असांखे ॾींदो आहे। बाबा सुठो आहे, ख़ूबसूरत आहे ऐं असांखे इज़त ॾींदो, क़ुर्ब ॾींदो, प्यारु ॾींदो आहे ऐं वणंदो आहे तव्हांखे तव्हांजो बाबा? असांखे वणंदो आहे। भला तव्हांखे छो थो वणे? तव्हांखे लॻे थो त तव्हां सां वधीक सुठो वर्ताव आहे? हा। अच्छा, कंहिंखे वधीक भाईंदो आहे, तव्हांखे या पंहिंजे पुटनि खे? भाईंदो सभिनी खे आहे, पर घणा तव्हां कहिड़ा बाबा सां ज़िद कंदा आहियो कॾहिं कॾहिं? न, कोन कंदा आहियो? न। भला दड़का ॾींदो आहे बाबा? हा, ग़लती थी वेंदी। कहिड़ी ॻाल्हि ते? पढ़ाई। बाबा भला इहो ॿुधाए त सुठो टीचर आहे या सुठो जेको आहे सो पीउ आहे, या इस घर में बि टीचर थी घुमंदो आहे, मास्तर थी घुमंदो आहे? न, असांजे घर खे भाईंदो आहे, क़ुर्ब ॾींदो आहे ऐं मोहबत ॾींदो आहे, सभिनी खे खिलाईंदो आहे, हसाईंदो आहे। हा जी। जेसिताईं मां साईं अज़ीज़ खे सुञाणां थो त बुनियादी तौर ते हू हिकिड़ो राइटर आहे, हिकिड़ो उस्तादु आहे, हिकिड़ो समाज जो ज़िम्मेवारु फ़र्दु आहे। इंटर में साईं मुंहिंजा उस्ताद रहिया आहिनि ऐं मां मूंखे ख़ुशी ऐं फ़ख़ुरु आहे त हुननि मूंखे न रुॻो पढ़ायो आहे कॉलेज में, पर उनखां अलावा ज़ाती तरह बि मां उन्हनि खां तमामु घणो कुझु सिखियो आहियां, शाइरी जे हवाले सां, लिटरेचर जे हवाले सां ऐं किताबनि जे बारे में जेका मूंखे थोरी घणी नो हाव आहे अॼु या मालूमात आहे त उहा उन्हनि जे महिनतुनि ऐं महिरबानी जो नतीजो आहे। एज़ अ टीचर उहे हिकिड़ा कमिटेड ऐं पंहिंजे कम सां सचा ऐं ज़िम्मेवार उस्ताद रहिया आहिनि। ऐं सची ॻाल्हि इहा आहे त जेकॾहिं साईं अज़ीज़ जहिड़ा के चंद उस्ताद बि सिंध में पैदा थी पवनि त सिंध में हिकिड़ी तमामु वॾी हिकिड़ी शऊरी सुजाॻी पैदा थी सघे थी। मूंखे यादि अचे थो त उस्ताद बुखारी कंहिं भेरे चयो हो त जेकॾहिं असांजो उस्ताद पंहिंजे कम सां सचो ऐं ज़िम्मेवार हुजे त शायदि सिंध ईअं तबाह न थिए जीअं अॼु थिए पई। त उन लिहाज़ खां मां चाहींदुसि त साईं अज़ीज़ जो जेको हिकिड़े उस्ताद वारो, हिकिड़े शाइर अदीब मुहक़िक़ ऐं आलिम खां अलावा हिकिड़े टीचर जे तौर ते जेको उनजो किरदारु आहे उनखे बि नज़र में रखण जी ज़रूरत आहे ऐं उनखे बल्कि वधीक नुमाया करण जी इन करे ज़रूरत आहे त अॼु सिंध खे हिकिड़नि सुठनि ऐं ज़िम्मेवार उस्तादनि जी वधीक ज़रूरत आहे।